वारो मुसलसल केतिरनि ई महीननि खां बंदि लॻो पियो आहे। टीचर ईंदा हुआ बाइक कढी करे वेही रहंदा हुआ ऐं कॾहिं पढ़ाइण वारो अमल कंदा ई न हुआ। इन सां असांजी तइलीम मुतासिर थिए थी। सौ खां वधीक शागिर्द ऐं शागिर्द पढ़नि था त असां सम्झूं था त उन्हनि शागिर्दनि ऐं शागिर्दनि जो मुस्तक़बिल जेको आहे उहो ख़तरे में आहे। असां शागिर्दनि सां फीस वठे असांखे उहे सहूलियतूं कोन ॾेई सघे, उहा साॻी इंतिज़ामिया आहे। ऐं उस्ताद जॾहिं प्रोटेस्ट कनि था, जॾहिं ॻाल्हाइनि था, मौक़फ़ ॾींदे चवनि था त असांजूं सैलरियूं आहिनि, असांजा जेके ॿार आहिनि उहे पढ़ी नथा सघनि, त उन्हनि खे इहो सम्झणु घुरिजे त जेकर जेतिरा तव्हांजे ॿार अज़ीज़ आहिनि, असां शागिर्द तव्हांजे औलाद आहियूं, तव्हांखे ओतिरा ई अज़ीज़ हुजणु खपनि। तव्हां उहो रस्तो वठो जंहिंसां इंतिज़ामिया खे प्रेशर पए, तव्हां कोर्टनि में वञो, असां शागिर्द तव्हांजी हिमायत कंदासीं। जेको तालाबंदी आहे इहा असां सम्झूं था हिकिड़े इदारे जे वजूद खे ख़तरो आहे, असां शागिर्दनि जे मुस्तक़बिल जे लाइ ख़तरो।